हज़रत बिलाल साईं फरमाए तो फजर नमाज जो टाइम हो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद में आया, लेटी पिया सुम्ही पिया ऐं साईं जन खे निंड वठी वई। असीं सहाबी सब वेठा आहियूं, साईं जन जा खोंगरा ॿुधूं पिया, खराटा। हज़रत बिलाल साईं जन जे पासे में वेठो, चयईं जमात जो टाइम थी वियो आहे। साईं जन जीअं उथिया थी विया मुसल्ले ते, नमाज़ पढ़ाऊं, सहाबा पोयां नमाज़ पढ़ी, सलाम वाराऊं। हज़रत बिलाल सुरी साईं जन जे वेझो आयो, चईसीं तव्हां पाण फरमाईंदा आहियो त जेको माण्हू सुम्हे उन जो वुज़ू टुटी वेंदो, तव्हां सुता पिया हुआ, तव्हांजा आवाज़ खोंगरा ऐं खराटा असां ॿुधा, तव्हांखे निंड वठी वई, तव्हांखे असां उथारियो, तव्हां वुज़ू कोन कयो, ईअं मुसले ते बीठा ऐं तव्हां नमाज़ पढ़ाई छॾी। पर अल्लाह जो रसूल जवाबु कहिड़ो ॾिनो, पाण फरमाईं बिलाल असीं नबी जेके आहियूं से जॾहिं सुम्हंदा आहियूं त असांजे सुम्हण सां असांजो वुज़ू कोन टुटंदो आहे, छाकाणि त असां जूं अखियूं नबियुनि जूं आराम कंदियूं आहिनि, असांजी दिलि सुजाॻ हूंदी आहे। नबी जंहिंजो निंड करण सां वुज़ू नथो टुटे, जेको निंड में बि सुजाॻ। हिकिड़ी जंग तां वापसी थी आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त राति जो काफ़ी हिसो गुज़री वियो आहे, सॼी जमात खे पाण फ़ौज खे फरमायो सुम्ही पओ, आराम करियो, पाण बि सुम्ही पिया। पाण ऐलान कयूं त फजर जी अज़ान केरु ॾींदो? हज़रत बिलाल साईं फरमायो साईं आउं ॾींदुसि। अब ॿिया सभु सुम्ही रहो, सभु सॼी जमात सुम्ही रही। हज़रत बिलाल उठ जे पाखड़े ते टेक ॾेई उभरंदे मुंहुं करे वेठो त पिरा पुठे त अज़ान चवां। हज़रत बिलाल जी बि अखि लॻी वई, उहो बि सुम्ही रहियो, कंहिंखे ई सार कोन थी थिएसि, जेसीं वञी सिज उभरियो, रोशनी थी, जॾहिं सिज जी तपश चहिरनि खे लॻी तॾहिं सुजाॻ थिया ऐं रसूल बि पोइ सुजाॻ थियो। पाण फरमाई बिलाल खे वठी अचो। ए बिलाल तो चयो न त फजर जी बाग ॾींदुसि, हीअ त सिज उभरी वियो, चईसीं जेका निंड तव्हांखे वठी वई उहा निंड मूंखे बि वठी वई। पाण फरमाई हलो जल्दी करियो, हितां निकिरो। अॻिते विया, सभिनी वुज़ू कयो, नमाज़ क़ज़ा कयूं। जंहिं रसूल जी निंड सां वुज़ू नथो टुटे, उहो रसूल सुम्ही पियो आहे, सहाबा सुम्ही पिया आहिनि, नमाज़ क़ज़ा थी वई। छो? कुदरत वारे इहो कमु ॼाणी वाणी करायो अल्लाह जे रसूल खां, छो त दीन मुकमल आहे। पोयां तो मूं जहिड़ा उम्मती ईंदा, उन्हनि खां नमाज़ क़ज़ा थींदी। कीअं क़ज़ा कनि? अॻु में तरीक़ो ठहियल हुजे, तव्हां त नबी जे पैरवी में क़ज़ा जो तरीक़ो बि मौजूदु हुजे, इन जे करे अल्लाह ताला नबीअ खां नमाज़ क़ज़ा कराए तरीक़ो ठाहे रखी छॾियो। उम्मत खे चयो वियो त जेकॾहिं तव्हां खां नमाज़ क़ज़ा थिए त ईअं क़ज़ा कजा जीअं तव्हांजे आका मुहम्मद मुस्तफ़ा दीन खे मुकम्मल करणो हो, हर लिहाज़ सां क़ज़ा नमाज़ जो तरीक़ो ठाहिणो हो।